सियालकोट जे सभिनी मुजरमनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि इजलास में फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीरनि सां गॾु आर्मी चीफ बि इजलास में शरीक। सियालकोट वाक़िए में दरंदन जे हथां क़त्ल थियल सरीलंकन मैनेजर परेयांथा क़ुमार जी मैयत खे सरीलंका जे शहर क़ोलम्बो पहुचायो वियो। तर्जुमान पंजाब पुलिस जे मुताबिक़ सियालकोट वाक़िए में घुर्बल जवाबदार इम्तियाज़ उर्फ बिल्ली खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। लाहौर जे मॉडल टाउन कचहरीअ में कैदियुनि जे ग्रुपनि में झेड़ो। पुलिस झेड़े खे रोकण लाइ बख़्शीखाने जो दरवाज़ो खोलियो त क़त्ल जे ॿिनि जवाबदारनि समेत 10 कैदी फ़रार थी विया। विढ़ण जे दौरान 2 पुलिस अहलकार बि ज़ख़्मी थी पिया। डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद परवेज़ अहमद कलोड़ो हिकु पधिराईअ में ॼाणायो आहे त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां हर साल जीअं हिन साल पिणु वोटरनि जो क़ौमी ॾींहुं 7 डिसंबर ते मल्हायो वेंदो। इन सिलसिले में वोटर्स डी जी मुनासिब सां 7 डिसंबर ते सुबुह 11 वॻे हिकु आगाही रैली डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर ऑफिस खां शिराज चौक ताईं कढी वेंदी, जंहिंमें ज़िलई वोटर एजुकेशन कमेटीअ जा मेंबर, सरकारी ऑफिसर ऐं शहरी शिरकत कंदा। जॾहिं त इलेक्शन कमिश्नर ऑफिस पारां अवाम खे आगाही फराहम करण लाइ शिराज चौक ते कैंप पिणु क़ाइमु कई वेंदी। नेशनल हाईवेज़ ऐं मोटरवेज़ पुलिस सकरन पारां नेशनल हाईवेज़ एंड मोटरवेज़ मोबाइल एजुकेशन यूनिट सेक्टर 2 सकरन जे ऑफिसरनि ऐं ॿियनि पेट्रोलिंग ऑफिसरनि सां गॾिजी सईदाबाद मोरो ऐं कंडियार टोल प्लाज़ा ते लाहौर हाई कोर्ट जे हुकुम तहत लाॻापियल एमटेग ऐं थोरी बैलेंस में जैग अवामी आगाही मुहिम जारी आहे, जंहिंमें हर क़िस्म जी गाॾियुनि जी ड्राइवरनि खे आगाही ॾिनी वई आहे त 7 डिसंबर खां अदालती हुकुम जे मुताबिक़ बग़ैर एमटेग ऐं घटि बैलेंस एमटेग गाॾियुनि जो दाख़िला जे इजाज़त न हूंदी। उन सिलसिले में सेक्टर 2 जे तमामु टोल प्लाज़नि ते पेनाफ्लेक्स बैनर्स पिणु लॻाया विया आहिनि, जंहिंसां न सिर्फ़ स्मोग जी वधंदड़ ख़तरनि खां बची सघिजे थो ऐं माहौलियात खे बि आलूदगीअ खां बचाए साफ़ रखिजे सघिजे थो। नेशनल डिसेबिलिटी एंड डेवलपमेंट फोरम पारां रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि जे खाते हुकूमत सिंध जे तावन सां माज़ूर नौजवाननि खे पेशेवर सलाहियत वधाइण लाइ हिकु रोज़ वर्कशॉप कोठाई वई। उन मौक़े ते आमिर हुसैन पहवर डिप्टी कमिश्नर बेनज़ीराबाद चयो त माज़ूर मुआशरे जा बराबरीअ जा शरीक आहिनि। संदनि हौसला अफ़ज़ाई ज़रूरी आहे। माज़ूर नौजवाननि खे पेशेवर सलाहियतूं वधाइण घुरिजनि जीअं ज़िंदगीअ जे हर शोबे में पाण मञराए सघनि। उन वधीक चयो त सिंध हुकूमत माज़ूरनि जे हक़नि खे तहफ़ुज़ लाइ मौसर कानून साज़ी कई आहे। ज़िलई सतह ते थींदड़ मुलाज़मनि जे मौक़नि में मुक़ररु कोटा ते अमल सख़्तीअ सां कयो वेंदो। माज़ूर नौजवान नौकरियुनि ते न भाड़ीनि, छाकाणि त सिंधनि कोटा महदूद आहे। संदनि ज़िंदगी ॿियनि धंधनि में पाण मञराइण लाइ पतोड़नि माज़ूर ज़िंदगीअ जे हर शोबे में कमु सर अंजाम ॾेई सघनि था।